हिकिड़े संतन जा अनेक शिष्य हुया, अनेक शिष्य यानी लखन में सेवक। ऐं उन्हनि सां रही रही सभु गुणी ज्ञानी ठही विया, सभिनीनि में ज्ञान अची वियो। हर कोई पंहिंजी पंहिंजी भक्ति में लॻल हुया। उन्हनि जा शिष्य जेके बि हुया अनेक। हिकिड़ो कोई भोलो भालो सीधो साधो सरल उन्हनि वटि सेवक पहुतो, बाबा मूंखे बि शरण में रखो। संतन चयो हा भाई तूं बि रहो, मां कहिड़ी सेवा कयां। संतन चयो तूं बसि बुआरी पाईंदो कर। उन अहिड़ा वचन पालन कया कि संतन जे वचननि तां कॾहिं हटियो न, जीवन भर बुआरी पाती। कई साल संतन वटि रहियो सेवा में, बुआरी पाईंदो, काॾी ॿी कोई सेवा न पकड़ी। एतिरो तक कि अंदर भक्ति हलंदी, सत्संग हलंदो हुयो, पर हे वीचारो पंहिंजी सेवा में हूंदो कि न, जेकी सेवा गुरुनि जी ॾिनल आहे मां उहो पहिरियों कंप्लीट कयां, उहो पूरी कयां। सेवा कंदे 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 कई साल गुज़री विया। संतन जी उमिरि वॾी थी। कंहिं अची करे ॿिए संत चयो बाबा हाणे तव्हांजी उमिरि वॾी थी आहे, पंहिंजे पाण खां पोइ कंहिंखे गद्दीअ ते विहारींदो, कंहिंखे इहो सभु भार ॾींदो, कंहिंखे ज़िमेदारी ॾींदो, कुझु चुनाव करे वठो। तव्हांजा त एॾा शिष्य आहिनि, सभु गुणी ज्ञानी आहिनि। चओ हरे राम। सभु गुणी ज्ञानी आहिनि। संतन चयो हा भाई बिल्कुलु ज़रूरी आहे। सभिनीनि सेवकनि ॾा गुणी ज्ञानी हुया, उहे सभु साम्हूं वेठा। पोइ धीरे त कुझु सवाल असां तव्हां खां पुछंदासीं, ज्ञान जा, भक्ति जा, शास्त्रनि जा, तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। सभु तयारु हुया। कुझु संतनि सवाल पुछिया, जेके जेके साम्हूं वेठा सभिनीनि जवाबु ॾिनो। हिकिड़ो संतन कोई अहिड़ो सवाल पुछी वरितो जंहिंजो जवाबु कंहिंखे न मिले। सभु हिक ॿिए खे ॾिसनि, भाई हिन जो जवाबु छा थींदो, छा थींदो, छा थींदो। ॾाढो उन्हनि कोई कठिन ज्ञान जो सवाल पुछी वरितो। चओ हरे राम। हर कोई हिक ॿिए खे ॾिसे, कोई पंहिंजे तरीक़े सां जवाबु ॾे त संतन चयो न न संतुष्टि न आहे, इहो जवाबु बि ठीकु न आहे। आख़िरी में ध्यानु वियो उनजो जेको बुआरी पाईंदो। चयूं भैया हिन खां बि पुछी वठो, त ॿिया खिलण लॻा। जेके साम्हूं वेठा उहे खिलनि पिया। चई अच्छा साईं, असां जहिड़नि जवाबु न ॾेई सघिया, जेके हाणे हे जवाबु ॾींदो, जेको बुआरी पाईंदो आहे, जेको कॾहिं सत्संग ते न आयो आहे, जेको कॾहिं कथा में न वेठो आहे, जेको कॾहिं कीर्तन में न वेठो आहे। ठीकु आहे ठीकु आहे, पुछी ॾिसोसि। संतन हुन खां हिकिड़ो इहो सवाल पुछो कि प्यारा ॿुधाए हिन जो जवाबु छा थींदो। हुन फट जवाबु ॾिनो। चई बाबा मूंखे लॻे थो तव्हांजी कृपा सां हिन जो जवाबु हे थींदो। संत पंहिंजे गादीअ तां उथिया ऐं विया, हुनजे मथे ते हथु रखियो, हुनखे गले सां लॻायूं, पंहिंजी बांह पकड़े हुनखां वठी आया, अची करे हुन आसन ते विहारियो। चयूं बसि अॼु खां उत्तराधिकारी तूं आहे। सभु हैरान, अरे हे छा थियो भाई। ऐं कई माण्हुनि जे मन में त इहो सुवाल आयो कि असां कॾहिं हिनखे सत्संग में न ॾिठो आहे, कॾहिं हिनखे भक्तीअ में न ॾिठो आहे, केवल हिकिड़ी शइ में ॾिठो आहे, छा कंदे, बुआरी पाईंदे बसि। त हिन वटि ज्ञान कीअं आयो? छा संत हिनखे अकेले वेही करे पढ़ाईंदा? चयो न भैया ईअं त कोई ॻाल्हि ई न आहे। उन खां ई पुछियो भैया तो में इहो ज्ञान किथां आयो? उनजे अखियुनि में आंसू अची विया। चई भैया मां सच ॿुधायां? हा हा ॿुधाए। मां केवल संतनि जो हिकिड़ो वचन पालन कयो आहे। उन्हनि मूंखे चयो तोखे बुआरी पाइणी आहे त मुंहिंजे लाइ सभिनीनि खां वॾो कर्तव्य, सभिनीनि खां वॾी भक्ति इहा ई आहे कि मूंखे बसि बुआरी पाइणी आहे। वो बुआरी पाईंदे पाईंदे गुरु दर जी, आश्रम जी, संगत जी वो चरण धूली खणंदे खणंदे, मस्तक ते लॻाईंदे लॻाईंदे मूंखे ख़बर ई न पई कॾहिं मुंहिंजे अंदरि इहो ज्ञान, इहो भक्ति, इहो वैराग अची वियो। मूंखे त ख़बर ई न पई। ॿाहिरों लॻे पियो कि मां बुआरी थो पायां, पर अंदरि ई अंदरि मुंहिंजे मन जी बुआरी त मुंहिंजा गुरु पाए विया। चओ हरे राम। उन्हनि मुंहिंजो मन इहो शीतल करे छॾियो, पवित्र करे छॾियो, उन में ज्ञान भक्ति ॾेई छॾी। हाणे वीचार कयो न त केवल हिकिड़ो वचन पालन कयो सेवा जो, त अहिड़ा त कई वचन असांखे मिली वेंदा आहिनि, पर असां पोइ बि ध्यानु न ॾींदा आहियूं भाई सत्संग भक्तिअ में। चओ हरे राम।